मीरो खान में ख़बर आवाज़ शिरकंदासी पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु मीरो खान पहुचंदो। आरजिया जूं तैयारियूं मुकम्मल कई वयूं आहिनि। क़ौमी असम्बली जे तक एन 196 जो उम्मीदवार बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी ज़िले सदर कमरुद्दीन गोपांग की रिहाइशगाह ते पहुचंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन आम चूंडनि जे सिलसिले में पार्टी के कारकुननि ऐं शहर के मुख़्तलिफ़ बिरादरियुनि के मुअसिसनि सां मुलाक़ात कंदो। खबर अवां शेयर करियूं पिया। मीरो खान का पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु मीरो खान पहुचंदो। अॼु तैयारियूं मुकम्मल कयूं वयूं आहिनि। क़ौमी असेंबली जे तक एन 196 जो उम्मीदवार बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी ज़िले सदर कमरुद्दीन गोपांग जो रिहाइशगाह ते पहुचंदो। पीपल्स पार्टी चेयरमैन आम चूंडनि जे सिलसिले में पार्टी के कारकुननि ऐं शहर जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मुअज़िज़नि सां पिणु मुलाक़ातूं कंदो। इन हवाले से अपडेट मालूम कयूं पिया। सदाम हुसैन लख लाइन ते मौजूद है। जी सदाम हुसैन, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी क़ौमी असेंबली तक एन 196 जो उम्मीदवार ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ईंदड़ आम चूंडनि जी मुहिम हलाइण लाइ मीरो खान पहुची रहियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपल्स पार्टी ज़िले कमर शहको जे सदर कमरुद्दीन गोपांग की रिहाइशगाह ते पार्टी के वर्करनि ऐं शहर के मुख़्तलिफ़ बिरादरियुनि के मुअज़िज़नि सां मुलाक़ातूं करण सां गॾु पीपल्स पार्टी ज़िले कमर शहको हाजी कमरुद्दीन गोपांग के तरफ़ां ॾिनल मांजाने में पिणु शिरकत कंदो। जी ठीक है सदाम हुसैन, अवां जी मेहरबानी।